दोस्तों अॼु शमन अली मीराली जो एल्बम नंबर 3 सनम तमामु बहितरीन। मां सम्झां थो हिन जहिड़ो को एल्बम न थी सघंदो। कलाम हिन जो केॾो ज़बरदस्त अंदाज़ में ॻायो आहे उस्ताद। सिक सोज़ में दिल साड़े मोहब्बत जा मच बारे कासार तलह बिया कासार तलह बिया। असली लाजवाब अंदाज़ में ऐं एल्बम 2000 में रिलीज़ थियल आहे। दोस्तनि कुझु कमेंट्स बि कया आहिनि, उहे कमेंट्स शामिलु कयूं ऐं कमेंट्स खां बाद हिकिड़ी तव्हांखे हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि ॿुधाइणी आहे। कमेंट्स कई आहे एहसान अहमद सोलंकी साहब, एल्बम 19 ग्रेड। ऐं एहसान अहमद लिखियो आहे त अदा हिकु महिरबानी कयो, पासे वारा अखर साफ़ नज़र नथा अचनि। ठीकु आहे, इहा कोशिशि कंदासीं त फ़ोटू क्लियर अचे ऐं तव्हांखे बि सम्झ में अचे। ऐं कुझु कमेंट्स ॿिया बि आहिनि। ऐं माशूक अहमद लिखियो आहे बहितरीनु एल्बम, माशूक अहमद वॾी महिरबानी भाउ। ऐं आशिक़ अहमद सोलंकी साहिबु 95 पंडरी नाइस एल्बम आहे, महिरबानियूं लख एहसान। उनखां पोइ हिकु ॿी कमेंट्स आहे उहा शामिलु कयूं। उनखां पोइ हिकु दोस्त आहे शायदि सेंसातो साहिबु, हुन लिखियो आहे जलाल जोगी जा बि एल्बम रखो। उनखां हेठि वहीद अहमद वॾी महिरबानी भाउ, लख कुर्ब। जलाल जोगी जा एल्बम ॿिए चैनल ते रखंदासीं, सिंधी फोक म्यूज़िक चैनल आहे उन ते रखंदासीं। ऐं ख़ासि ॻाल्हि इहा हुई त हाणे एल्बम थी विया हिन शमन अली मीराली जा एल्बम 3। हाणे पोइते नंबर जेके माना रहाया आया हूं, काफ़ी एल्बम रहाया आहिनि। ईअं सम्झो त 17 एल्बम खां शुरू कयोसीं पाण, हिन वक़्तु 3 एल्बम ताईं पुॻा आहियूं ऐं पोइते एल्बम काफ़ी रहिजी विया आहिनि। मां थो चवां त उहे एल्बम कंप्लीट कयूं, उनखां बाद वरी 31 खां वरी शुरू कयूं। तव्हां इहो कमेंट्स करे मूंखे लाज़मी ॿुधाईंदव त ठीकु आहे या कीअं, उहो तव्हां सभु कुझु राय न ॾींदव। त हलूं था हाणे एल्बम जी तरफ़। एल्बम में पहिरियों गीत आहे वही धकिड़े जो। कलाम जा ॿोल आहिनि शहर सॼे खे ॿुधाए पिरीं, भितियुनि ते भले लिखराए पिरीं। उनखां पोइ वही धकिड़े जो वरी कलाम आहे, असां जहिड़ा ग़रीबनि सां रुसण तोखे जुगाए नथो। जियो वही धकिड़ा बि जियो, ज़बरदस्त गीत आहे इहो तुंहिंजो। उनखां पोइ कलाम आहे, महबूब साईं शल तूं खिलंदो रहीं। हे कलाम आहे ॾाहणी साहिब जो। ऐं दोस्तनि कुझु कमेंट्स बि कया त शाइरनि जा नाला खयां वञनि। उनखां पोइ गीत आहे मेवो कलेरी जो कलाम आहे। उनखां पोइ कलाम जेको आहे न, बिस्मिल्लाह सदके वञा तो त मिठा कीअं तूं भुलिजी पए, अङण भला मूं ग़रीब जे। उनखां पोइ आहे सागर शाह जो कलाम आहे, कावड़े वई पिरी पंजाबी परावा बि, अल्लाह जे निभाए सघे प्यार खे, दिलि रखजांइ दिलि वठे त ग़रीब जी पती रखजांइ। उनखां पोइ साइड बी आहे, बी में साईं तबस्सुम जो कलाम आहे, सिक सोज़ में दिल साड़े मोहब्बत जा मच बारे कासार तलह बिया। उनखां पोइ आहे जानिब बुरड़े जो कलाम आहे, छिनण जो न चओ एॾो ॾे न मूंखे भो, मिठा मरी वेंदो साईं जानी मरी वेंदो साईं। उनखां पोइ आहे कलाम ज़ुल्फ़कार मंगी जो, रोवां थो मन तरसी पए तूं ॻोढ़ा ॾिसी। उनखां पोइ प्यार करण वेंदो आहियां यार सां मिलण वेंदो आहियां,
मां बि चरियो आहियां। उन खां पोइ आख़िरी कलाम वही धकड़े जो कलाम आहे। हाणे वञेसि मुंहड़ो ॾेखारे, तुंहिंजो आशिक़ वञे न गुज़ारे, होतां हूं करे करे अल्लाह। दोस्तों हीउ एल्बम पूरो थी चुको आहे। जिन्हनि दोस्तनि कमेंट्स कया उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं। पंहिंजी क़ीमती राय खां आगाह कंदा।